जय झूलेलाल। संत श्री जेपी वासवानी जन जो जन्म अॼु 2 अगस्त जो 2 वॻे 2 मिंटनि जो मौन करे सभिनी खे क्षमा करे हिन उत्सव खे बिलासपुर में मल्हायो वियो। 2 अगस्त जो संत जेपी वासवानी जन जो 103 अवतरण दिवस, जंहिंखे पूरे विश्व में क्षमा दिवस जे रूप में मल्हायो वेंदो आहे। त दादा हमेशह चवंदा हुया त ॿियनि खे हमेशह क्षमा कयो, क्षमा सां वॾो ॿियो कोई उपहार कोन्हे जंहिंखे असां ॿिए खे ॾेई सघूं। कंहिंखे क्षमा करण खां पोइ दिलि हल्को थी वेंदो आहे, हिकु आंतरिक ख़ुशी मिलंदी आहे जंहिंखे तव्हां महसूसु करे सघो था। त क्षमा चवण सां न बल्कि सचे मन सां दिलि सां कयो। क्षमा कंदव तव्हां बोझ मुक्त थी वेंदव। त कार्यक्रम जो आरंभ साधु TL वासवानी साधु JP वासवानी जी फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कयो वियो। सत्संग कीर्तन जी शुरूआति थी, अंजलि संग्रह जो भोग लॻायो वियो ऐं भॼ गोविंदम जो पाठ कयो वियो। तंहिंखां पोइ टीवीअ ते दादा जे अमूल्य वचननि जी CD हलाए करे सभिनी भक्तनि खे ॾेखारियो वियो। हिन अवसर ते संस्था जी महिला अध्यक्षा सपना कलवानीअ दादा जे जनम उत्सव ते उपलक्ष्य ते भक्ति भरियल भॼननि जी प्रस्तुति ॾिननि। दादा प्यारा, असांजी जान सां प्यारा, गुरुदेव तुम हो गुरुदेव हमारे। अन्य भक्तनि भी भॼन ॻाया, राधे राधे जपना तो होंगे निहाल। श्रीमती विनीता भावनानीअ भी दादा जे जन्म दिवस ते हिकु भक्ति भरियल भॼन ॻायनि, मेरी लगी श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने, जंहिंखे ॿुधी करे भक्त ॼणनि झुमिर पाती। चित्रा पंजवानीअ चयो त 2 वॼी 2 मिंटनि लाइ प्रार्थना कई वई ऐं दिलि सां सभिनी खे क्षमा कजे। जंहिं बि तव्हांखे दुख ॾिनो आहे या तकलीफ़ ॾिनी हो, सभिनी खे 2 मिंटनि लाइ मौन धारण करे दादा खे सची श्रद्धांजलि अर्पित कई। सचे मन सां सभिनि खे क्षमा कयो वियो। दादा जे जन्म दिवस जूं वाधायूं ॾिनियूं वयूं। संस्था जे छत्तीसगढ़ इकाई जा प्रमुख डॉक्टर रमेश कलवानी हिन अवसर ते सची घटना घटी उनजी कहाणी ॿुधाई त कुझु ॾींहं पूर्व हुन जे क्लिनिक में पति पत्नी आया हुया, जेके विगत 15 ॾींहंनि खां हिक ॿिए खां बातचीत न करनि पिया। पति बीमार हुयो त पत्नीअ सोचियो बीमार आहे पति, ॻाल्हाए वठांसि थी, पर पति चयो त मां बीमार आहियां, हिन लाइ तूं मूंसां ॻाल्हाए थी, इन जो मतिलबु अञा बि तुंहिंजे अंदरि घमंड आहे। हिन ॻाल्हि ते विवाद थियो, पोइ वरी ॻाल्हि बंदि थी वई, उन्हनि जी बातचीत बंदि थी वई। कुझु ॾींहंनि खां पोइ पत्नी बि बीमार थी वई, उनखे कोरोना थी वियो। चंद ॾींहंनि खां पोइ हुनजो स्वर्गवास थी वियो। त पतीअ खे ॾाढो दुख थियो कि मां पंहिंजी पत्नीअ खे क्षमा न कयो। उहा हिन दुख में बि बीमार थी वियो, कोमा में हलियो वियो। त हिन कहानी जो तात्पर्य इहो आहे त वक़्तु रहंदे अगरि असां संभलिजी वञूं, रिश्तनि खे मज़बूत ठाहिणो आहे त नंढी नंढी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾिजे बल्कि उन्हनि खे भुलाए छॾिजे, ॿियनि खे क्षमा करिणो आहे। दादा जो बि हिकु ई संदेश आहे त क्षमा खां वॾो कोई उपहार कान्हे। इन लाइ जेतिरो थी सघे हिक ॿिए खे क्षमा कयो ऐं सुठे सां बातचीत व्यवहार रखो। इन सां ॿिया बि ख़ुशि रहंदा, तव्हां स्वयं बि ख़ुशि रहंदव ऐं दादा जो संदेश हर घर ताईं पहुचे, हिन ॻाल्हि जो बि ध्यानु रखो। सपना कलवानी चित्रा पंजवानी जे सहयोग सां सिम्स मेडिकल कॉलेज ऐं रेलवे स्टेशन ऐं शहर जे अन्य प्रमुख जॻहनि ते दादा जे जन्म दिवस जे अवसर ते ज़रूरतमंद माण्हुनि खे भोजन ऐं फल वितरण कयो। कार्यक्रम जे आख़िर में आरती कई वई, अरदास कई वई, विश्व कल्याण लाइ पलव पायो वियो, केक कटे करे दादा जो अवतरण दिवस भक्तिपूर्ण मल्हायो वियो। हिन अवसर ते सपना कलवानी चित्रा पंजवानी द्वारा भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी जन जो शाल पाराई करे श्रीफल ॾेई करे सम्मान कयो वियो ऐं पत्रकार फोटोग्राफर विजय दुसेजा जो बि सम्मान कयो वियो। हिन पूरे कार्यक्रम खे सफल ठाहिण में साधु वासवानी मिशन छत्तीसगढ़ इकाई जा अध्यक्ष राजेश कलवानी, संस्थापक डॉक्टर रमेश कलवानी, नानक राम पंजवानी, हेमंत कलवानी, सिमी भक्तानी, सोनिया कलवानी, सरिता पंजवानी, प्राची भक्तानी, अनीता पंजवानी, ज्योति प्रेमचंदानी, सोनी बहरानी, कविता मोटवानी, पूनम बजाज, अनीता लालचंदानी, दीपा टहलियानी, भारती जेठमलानी, श्रुति पंजवानी, डॉक्टर एकता कलवानी, रीता चौधरी, अंजलि रोचवानी, रोज़ जवानी, रेखा राणे, कविता चावला, मयूरी जोतवाणी ऐं अन्य महिलाउनि जो विशेष सहयोग रहियो। जय झूलेलाल।
में जोत जगाइण वारा सिंधी।